Find LCM means least common multiple of 12, 18, 24 यानी कि 12, 18 ऐं 24 जा छा जी नंढियां भञपत लहो। ठीक आहे, हाणे असांखे 12, 18 ऐं 24 जी नंढियां भञपत लहणी आहे। उन जे लाइ असां छा कंदासीं, सभ खां पहिरियों असां कॉन्सेप्ट सम्झंदासीं त आख़िर भञपत मां छा मुराद आहे। कॉन्सेप्ट सम्झण लाइ असां छा कंदासीं, पहिरियां 12, 18, 24 जा छा लहंदासीं, जूं भञपतूं लहंदासीं त 12 जूं भञपतूं कहिड़ियूं आहिनि। इन खां अॻु में असां जेका वीडियो मां ठाहे चुको आहियां त भञपतूं छा आहिनि, कीअं लहिबियूं आहिनि, त तव्हांखे ख़बर हूंदी त 12 जी भञपत मां मुराद आहे त 12 जो खोड़ो या 12 ज़रब कयूं हिक सां ॿिनि सां त उहे उनजी छा हूंदी आहे, भञपत हूंदी आहे। जीअं 12 खे ज़रब कंदासीं हिक सां त 1 ॿारो 12, 2 ॿारो 24, 3 ॿारो 36, 4 ॿारो 48, 5 ॿारो 60 ऐं 6 ॿारो 72। ईअं भञपतूं जेके हूंदियूं आहिनि से छा हूंदियूं आहिनि, लामहदूद हूंदियूं आहिनि। हाणे 18 जी जेकी भञपत आहे कहिड़ी आहे, पहिरियां त पाण हिकु 18 हिकु भञपत आहे, यानी कि 1 अरिड़ो 18 कामा 2 अरिड़ो 36 कामा 3 अरिड़ो 54 कामा 4 अरिड़ो 72, 5 अरिड़ो 90, 6 अरिड़ो बस फ़िलहाल एसि ताईं भञपतूं जेका हुन जूं लिखूं था, छाकाणि त लामहदूद असां लिखी नथा सघूं वधीक। हाणे 24 जी जेकी भञपत आहे उहा कहिड़ी आहे, 1 24, 24 2 24 48 कामा ऐं 3 24 72। अहिड़ी तरह सां जेकॾहिं भञपतूं अॻिते लहूं त उहा थींदी जेका 4 24 96। त अहिड़ी तरह लामहदूद असां जेका अॻिते बि हिन जूं भञपतूं लही सघूं था, पर असां फ़िलहाल 96 ताईं भञपत लहूं था। हाणे चए थो लीस्ट कॉमन मल्टीपल, यानी कि नंढी आम भञपत। आम मां मुराद आहे त माना 12, 18 ऐं 24 में उहा भञपत हुजे, ऐं कॉमन मां मुराद आहे त इन्हनि में सभिनी में हुजे, ऐं लीस्ट हुजे यानी कि नंढे में नंढी हुजे उहा। ठीकु आहे, अॻिते तव्हां भञपतूं लहंदा वेंदो त अॻिते बि उनजी कॉमन जेका मल्टीपल यानी कि भञपत हूंदी, पर असांखे छा लहणो आहे, लीस्ट लहणी, यानी कि नंढे में नंढी लहणी आहे कॉमन। जेकर असां वधीक भञपतूं लहंदासीं त अॻिते बि कॉमन थी सघनि थियूं, पर असांखे वॾे में वॾी न, पर नंढे में नंढी असांखे भञपत लहणी आहे। त नंढे में नंढी जेका भञपत कहिड़ी आहे, हाणे ॾिसंदासीं। हाणे नंढे में नंढी जेकी भञपत आहे उहा 72 आहे। ठीकु आहे, उन खां अॻु में का बि अहिड़ी न आहे जेकी कॉमन हुजे। हाणे 12 या 24 या 36 इहे छा आहे, कॉमन न आहे, पर 72 नंढे में नंढी भञपत आहे जेकी कॉमन आहे या मल्टीपल्स। ठीकु आहे, मल्टीपल आहे इहा, तव्हां इंग्लिश में हुनखे मल्टीपल चई सघो था। लीस्ट कॉमन मल्टीपल आहे छाजी, 12, 18, 24 जी, त इनखे छा चइबो आहे, भञपत। हाणे असां हलंदासीं त हीअ घणनि मेथडनि सां जेके आहिनि भञपत लही सघूं था। ठीकु आहे, LCM जंहिंखे असां चवंदा आहियूं, त LCM असां घणनि तरीक़नि सां लही सघूं था। त LCM असां हिन जा जेका 2 तरीक़नि सां लही सघूं था नंढियां भञपत। हिकिड़ो आहे प्राइम फैक्टराइज़ेशन मेथड। त सभ खां पहिरियां असां हलूं था हिन जी LCM लहण लाइ पहिरें मेथड ते, यानी कि प्राइम फैक्टराइज़ेशन मेथड, यानी मुफ़रत जुज़नि वारे तरीक़े सां। मुफ़रत जुज़नि वारे तरीक़े सां छा कंदासीं, सभ खां पहिरियां असां 12 जा जुज़ा लहंदासीं। हाणे 12 ते ॿिके जो खोड़ लॻंदो 6 × 12, ॿिके जो वरी लॻंदो 3 × 6, हाणे 3 ते टिके जो लॻंदो 1 × 3। हाणे 12 जा जुज़ा 18 जा जुज़ा लहूं था, सॉरी 18 जा। हाणे 18 ते ॿिके जो खोड़ लॻंदो 9 × 18,
ऐं नवनि ते टिके जो खोड़ लॻंदो, टिकी नव, ऐं टिके जो लॻंदो टिकी टे। हाणे 24 जा जुज़ा लहूं था। 24 ते ॿिके जो हणूं था, 1 ॾूं 2, 2 ॾूं 4, ऐं 12 ते ॿिके जो 6 ॾूं 12, 6 ते ॿिके जो लॻंदो खोड़ो 3 दफ़ा, 3 ॾूं 6, ऐं 3 खे टिके जो खोड़ लॻंदो 1 दफ़ो, 1 टिकी 3। हाणे असां हिन जा 12, 18, 24 जा छा कंदासीं, ऐं जुज़ा लिखंदासीं ऐं उनखां पोइ ॾिसंदासीं त इन में जेका LCM कहिड़ी आहे, इनखे कॉमन LCM कहिड़ी आहे, इनखे जेका सो हिन में कहिड़ो जेको पंजपत आहे जो कॉमन आहे। हाणे 12 जा जुज़ा लिखियासीं, वरी हाणे 18 जा असां लिखूं था 2 दरबिया 3 दरबिया 3, ऐं 24 जा जेके जुज़ा आहिनि कहिड़ा आहिनि, 24 जा बराबरि 2 दरबिया 2 दरबिया 2 दरबिया 3। हाणे हीअ जुज़ा आहिनि। हाणे असां हिनखे छा कंदासीं, हिन जुज़नि मां कॉमन कढंदासीं। कॉमन 2 आहिनि हिकिड़ा, ऐं ॿिया 3 आहिनि कॉमन। हाणे ॿिया बि 2 कॉमन आहिनि, जॾहिं त बाक़ी जेका सो 3 ऐं 2 जेके आहिनि कॉमन आहिनि। सो हाणे असां छा कंदासीं, जेके कॉमन आहिनि पहिरियां उहे लिखूं था। हिकु 2 जो जोड़ो निकितो, ॿियो 2 जो निकितो, ऐं टियों 3 जो निकितो। हाणे हीअ 3 2 2 3 इहे छा आहिनि, कॉमन आहिनि। इहे जुज़ा छा आहिनि, कॉमन आहिनि। हाणे जेके जुज़ा कॉमन न आहिनि उहे लिखंदासीं। हाणे कॉमन जेके न आहिनि हिकिड़ा कहिड़ा आहिनि, 3 ऐं ॿिया आहिनि 2। हाणे उहे लिखूं था असां 3 दरबिया 2, यानी कि असांखे जेके कॉमन न आहिनि निकिता उहे बि असांखे ज़र्ब करणा आहिनि। पहिरियां असां जोड़ा कढी जेके जुज़ा आहिनि उन्हनि जा, पोइ वरी जेके कॉमन न आहिनि उहे लिखंदासीं। हीअ सिर्फ़ु जुज़ा आहिनि, ठीकु आहे। असांखे छा लहणी आहे, भञपत, त इन तरीक़े सां असां भञपत लहंदा आहियूं। हाणे हीअ पाण में ज़र्ब कंदासीं असां 2 दरबिया 2 दरबिया 3 दरबिया 3 दरबिया 2, त असांखे छा मिलंदो, 72। हाणे 72 छा आहे, नंढी आम भञपत। त हीअ छा आहे, प्राइम फैक्टराइज़ेशन मेथड। त इन जे ज़रिए असां जेको आहे सो छा लधी, भञपत कहिड़े तरीक़े सां, मुफ़रद जे जुज़नि वारे तरीक़े सां, ठीकु आहे। हाणे 72 असां नंढी भञपत लथी, जुज़ा कढी उनखां पोइ उन जा जेके कॉमन कढियासीं, ऐं उनखां पोइ जेके गैर कॉमन हुया उन्हनि जी उन सां ज़र्ब कईसीं, ऐं असांखे भञपत निकिरी वई। हाणे असां जेको आहे सो हलूं था ॿिए तरीक़े ते, जंहिंजे ज़रिए असां छा लहंदासीं, भञपत। हाणे ॿियो कहिड़ो तरीक़ो आहे, वंड वारो तरीक़ो आहे। हाणे वंड वारे तरीक़े सां असां जेको आहे सो हिनजी जेका आहे सो नंढी भञपत लहण लाइ छा कंदासीं, त जेके असांखे रक़मूं मिलियल आहिनि, ही 12 18 ऐं 24, हाणे उनखे असां जेका आहे सो उन जा जुज़ा कढंदासीं हिकु मनो, यानी सभिनी जा जुज़ा जेका आहे सो हिकु मनो कढंदासीं। हाणे ॿिके जो खोड़ो 12 ते 6 चकर लॻो, 6 ॾूं 12, 18 ते घणा चकर लॻो, 9 दफ़ा, 9 ॾूं 18, ऐं 24 ते 1 ॾूं 2, 2 ॾूं 4, 12 दफ़ा लॻो। वरी ॿिके जो हणूं था 6 ते 3 ॾूं 6, 9 ते नथो लॻे, साॻा 9 लिखंदासीं। 12 ते ॿिके जो लॻंदो 6 दफ़ा, 6 ॾूं 12। हाणे अञा ॿिके जो खोड़ लॻंदो, ठीकु आहे। 3 ते नथो लॻे, 3 साॻा ॾे, 9 साॻा ॾिबा, 6 ते 3 ॾूं 6। हाणे 3 9 ऐं 3 इन ते ॿिके जो खोड़ न लॻंदो, हाणे इन ते टिके जो खोड़ लॻंदो। टिके जो खोड़ हणंदासीं 3 ते 1 टिकी 3, कामा 9 ते 3 टिकी 9, ऐं 3 ते 1 टिकी 3। हाणे 3 ते हणंदासीं 1 टिकी 3। त हीअ जेके हिन असां हाणे छा लधा, जुज़ा वंड वारे तरीक़े सां। कहिड़े तरीक़े सां, वंड वारे तरीक़े सां। हाणे 12 18 ऐं 24 जा जेके जुज़ा आहिनि उहे असां पाण में ज़र्ब कंदासीं, त असांखे छा मिलंदी, नंढी आम भञपत। कहिड़े तरीक़े सां, वंड वारे तरीक़े सां। हाणे 2 दरबिया 2 दरबिया 2 दरबिया 3 दरबिया 3, हाणे इहे असां पाण में ज़र्ब कयूं था, त इन जो जवाबु छा थो मिले, 72।
छा थो मिले 72। हाणे ही असांखे 72 छा आहे, नंढी अंब जो पत आहे जेकी असां वंड वारे तरीक़े सां जेका सो हासिलु कई आहे। पहिरियों ही तरीक़ो आहे जेको प्राइम फैक्टराइज़ेशन वारो तरीक़ो, मुफ़रद जोड़ण वारे तरीक़े सां, ऐं ही जेको आहे वंड वारे तरीक़े सां असां नंढे अंब जो पत लधी आहे।